कोरोना वायरस सबब सॼी दुनिया में फौतियुनि जो अंग वधी 21,000 खां मथे थी वियो। मुतासिरीन जो तादाद 4,86,000 खां वधी वियो, जॾहिं त 1,13,000 खां वधीक मरीज़ सिहतयाब थी विया आहिनि। पेशावर में 2 हफ़्तनि जे लाइ कलम 144 लागू। डिप्टी कमिश्नर उन हवाले सां ख़त जारी करे छॾियो आहे, जंहिं मूजिबि हर क़िस्म जे मज़हबी, समाजी ऐं अवामी मिड़ाके ते पाबंदी लागू कई वई आहे। मुल्क में बरसात सबब कणक जे फसल खे नुक़सान थियण जो ख़दशो, आबादगार परेशान। कराची सूदो सूबे जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात सबब मौसम खुशगवार थी वई। ऐं हालाणीअ में दस्तगीर वेलफेयर ट्रस्ट जे तावन सां ग़रीबनि में राशन विरहाया विया। हालाणीअ में जामे इस्लामी दारुल फज़ुल वखाना हालानी शरीफ जे ज़ेरे इताम मुफ्ती हाफ़िज़ सैयद हमादुल्ला शाह अल मारूफ मेजर शाह पीर तरीक़त वली कामिल हज़रत मौलाना पीर डॉक्टर सैयद निसार अहमद शाह जे ख़ुसूसी हिदायत ते लॉकडाउन बाद मज़दूरनि, ग़रीबनि ऐं कम कंदड़ मज़दूरनि में राशन विरहायो वियो। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।